मोरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो तारीख़ी ॻोठु गचीरो पुराणो जे रहवासी जग मशहूर अदीब लेखक ऐं तारीख़दान रसूल बख्शो गचीराणी पंहिंजे प्रेसे बयान में चयो आहे त मुंहिंजे घर खे चोर खाट हणी मुंहिंजो क़ीमती सामान लैपटॉप कंप्यूटर सेट पाणीअ जो मोटर 2 पखा ऐं सोलर प्लेट चोरी करे विया आहिनि। इहो टियों दफ़ो चोरी थी आहे। थींदड़ चोरीअ खां पोइ सुबुह जो पुलिस जे सहकार सां खोजी कुता घुराया विया, जेकी गचीरो पुराणो में नूरल बुगियो रसूल बख्शो उर्फ रसूलो बुगियो पुटो हाशिम बुगियो वेठल ॻोठु गचीरो पुराणो, जिते खोजी कुतो वेही रहियो ऐं नूरल बुगियो जे भाउ मुख़्तियार बुगियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नामियारे लेखक रसूल बख्शो गचीराणी चयो त मुसलसल लगातार मूंसां बेवाजिबी थी आहे। मूंखे इंसाफ़ खपे। वसवारनि ऐं इंतिज़ामिया खे मुंहिंजी मदद करणु खपे। मां समाजी ख़िदमतगार आहियां। मुंहिंजो कहिड़ो क़सूरु आहे? जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो त भरपूर एहतजाज कंदुसि। मां रसूल बख्शो बुगियो मशहूर रसूल बख्शो गचीराई अदब जे लिहाज़ खां तारीख़ सां घणी दिलचस्पी आहे, अदब सां आहे, थोरी घणी शाइरी सां आहे ऐं दीन इस्लाम सां आहे। मुंहिंजी पुछा हिकु दहशतगुरु आहे हिकिड़ो, उहो पुछा लॻो आहे। 3 दफ़ा मुंहिंजी चोरी करे वियो आहे ऐं मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। हाणे ताज़ो जेको आहे अंगारे जे राति मुंहिंजो अलाह ताला खणी आहे, लैपटॉप खणी आहे, जंहिंमें लखे रुपए जो मुंहिंजो लिटरेचर हो, सिंधी अदब ते कुझु तारीख़ ते जेको वॾो लिटरेचर हो मुंहिंजो, उहो बि जेको आहे सो मुंहिंजो खणी विया। ऐं उन खां पोइ 3 मोटर मुंहिंजा खणी आहिनि। अॻु में 2 खणी आहिनि, वरी हाणे हींअर मोटर खणी आहिनि। पाणी वारो वॾो जेको आहे उहो खणी आहे। लाइब्रेरीअ मां जेको पंखो उहो बि लाहे विया। स्कूल भरिसां आहे, गर्ल्स हाई स्कूल आहे, उन मां 2 पंखा लाहे विया आहिनि। ऐं ॿियो कूलर, थधे पाणी जो कूलर जेको आहे उहो बि जेको खणी विया आहिनि। ऐं वरी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं पेर बि असांजा उॾा लॻा, वरी पेर बि लॻी विया। तंहिंखां पोइ पुलिस ते असां इतलाह कई, पुलिस वरी उन्हनि खे गिरफ़्तार कयो त तॾहिं बि हू वरी मूं वटि आया। वरी हुनजो वॾो हिकिड़ो जेको